जी बिल्कुल। कराची की ॿारनि वारी अस्पताल NICH में यंग डॉक्टर्स एसोसिएशन तरफ़ां मुतालबनि जी मिसाल लाइ एहतजाज कयो आहे। एहतजाज दौरान OPD जो बाइकाट कयो आहे। डॉक्टरनि मुताबिक़ एहतजाज जेको आहे ॿारनि जे इलाज जे हक़ ऐं हिन अलावा हेल्थ एमरजेंसी हीट एमरजेंसी कूलिंग सिस्टम नाकाम रहियो आहे। ऐं डॉक्टरनि जो चवणु आहे त डॉक्टर संजार ऐं डॉक्टर सलीम जेके आहिनि गॾु गॾु YTU जो अॻवान डॉक्टर महबूब अब्बासी उनजो चवणु आहे सर्जिकल ICU बंदि आहे। ॿार बर्न्स वार्ड में मुंतकिल कया विया आहिनि जंहिं सबबु सर्जन जेके आहिनि उहे बि ॿाहिरि वेठल आहिनि। डॉक्टरनि जी सख़्त खोट आहे। हुकूमत जी मंज़ूरी बावजूदि डॉक्टर मुक़ररु न कया विया आहिनि। जॾहिं त डॉक्टरनि खे तशदुद जा जेके वाक़िया आहिनि उहे इहो ॾींहुं थी रहिया आहिनि जेको कुझु ॾींहं अॻु में डॉक्टर ते तशदुद वारो वाक़ियो थियो हो। इनजा जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। इन सां गॾु डॉक्टर जो चवणु त रेडियोलॉजी जेको डिपार्टमेंट आहे उहो मुकमल तौर ते मक़सूद आहे। मशीनूं ख़राबु आहिनि, पघारूं इंतिहाई घटि आहे। डॉक्टर जो चवणु आहे त महांगियूं दवाऊं जेके आहे उहे ॿाहिरां वठण ते वालदीन मजबूर आहिनि। सरकारी अस्पताल में जेको ख़ानगी ख़र्च आहे ऐं बजट ट्रस्ट जा वसीला गैर शफ़ाफ़ अस्पताल जो जेको ढांचो आहे उहो मुकमल तौर ते तबाह ॾिनो आहे। डॉक्टरनि इहो मुतालबो कयो आहे त जेकॾहिं समूरा मसइला हल न थिया त OPD जो मुकमल तौर ते बाइकाट कयो वेंदो।